अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। पाकिस्तान में हालिया चंद ॾींहंनि में कुझु अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जेके तव्हांजे इल्म में हूंदा, जिन ते जेतिरो बि अफ़सोस कजे त उहो घटि थींदो। ऐं अफ़सोस सां चवणो पए थो त अहिड़ा वाक़ियात वक़्तन फ़वक़्तन थींदा रहनि था ऐं उन्हनि ते हिकिड़ी रटियल रटायल असांखे शयूं ॿुधण में अचनि थियूं, के मज़म्मतूं, के ताज़ियतूं, उनखां पोइ वरी हिकिड़ी ख़ामोशी छाइजी वञे थी, जेसिताईं वरी अहिड़े क़िस्म जो को ॿियो वाक़ियो अचे, वरी साॻी रीति मज़म्मतूं थियनि थियूं, वरी ताज़ियतूं थियनि थियूं, चंद ॾींहं उन्हनि ते बहस हलनि था। उहे बहस बि तक़रीबन हर दफ़े जॾहिं उन्हनि खे तव्हां ॿुधो ऐं पढ़ो, साॻी नोयतुनि जा रटियल रटायल हिकिड़े क़िस्म जा जुमिला, रटियल रटायल हिकिड़े क़िस्म जा बयानिया असांखे ॿुधण में अचनि था। यानी हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पोयनि 3, 4, 5 सालनि खां अहिड़े क़िस्म जे वाक़ियात ते सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ॿुधंदो ऐं पढ़ंदो रहियो आहे, त उनखे इहो आइडियो थी वियो हूंदो त कहिड़े क़िस्म जो तबिको, कहिड़े क़िस्म जी फ़िक्र जा माण्हू, कहिड़े क़िस्म जा दलील, कहिड़े क़िस्म जे वाक़िए ते रखनि था ऐं उन्हनि जी मुख़ालिफ़ नज़रियो रखंदड़, फ़िक्र रखंदड़ माण्हू कहिड़े क़िस्म जा दलील या अप्रोच इख़्तियार कनि था। यानी असांखे इन्हनि वाक़ियात जे बारे में का संजीदा इल्मी नफ़सियाती हवाले सां कोशिश नज़र न अचे थी। यानी समाजी सतह ते जेके वाक़ियात थियनि था, उन्हनि वाक़ियात जी समाजी इल्मनि जा माहिर उन ते को जाइज़ो वठनि, इंसाननि जी इन्हनि रवैयनि ते के नफ़सियाती माहिरीन को जाइज़ो वठी करे का तहक़ीक़ करे को रायो पेश कनि, अहिड़े क़िस्म जी का सरगर्मी असांखे नज़र कोन अचे पई। इहो सबबु आहे जो अहिड़े क़िस्म जा वाक़िया वक़्तन फ़वक़्तन थींदा रहनि था ऐं उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ के उपाउ कंहिं तरफ़ां खणंदे असांखे नज़र न अची रहिया आहिनि। जी मिसाल तौरु हाणे चंद ॾींहंनि में जेके वाक़िया थिया आहिनि, रहीम यार ख़ान जे मंदर जो वाक़ियो हुजे, जंहिंमें कुझु माण्हुनि घिरी करे मंदर खे तोड़ फोड़ कई, या इस्लामाबाद में नूर मुक़द्दम ज़ाहिर जाफ़र जो वाक़ियो हुजे, या हैदराबाद में कुरतुल ऐन बलोच जो वाक़ियो हुजे, या रावलपिंडी में यूसुफ गुलफ़ाम जो वाक़ियो हुजे, इहे सभु वाक़िया ज़ाहिर कनि था त असां वटि फ़र्द हुजे या कोई गिरोह कानून खे हथ में खणंदे देरि कोन थो करे। फ़र्द हुजे या गिरोह कंहिं बि मामले खे गुफ़्तगूअ जे ज़रिए हल करण जी सलाहियत खां आजो नज़र अचे थो। थोरे बि कंहिं अहिड़े वाक़िए ते जेको उन जी फ़िक्र नज़रिए खां मुख़्तलिफ़ हुजे, उन जी ज़हनी हम आहंगी उन सां न हुजे, त उते हू तशद्दुद जो रवैयो इख़्तियार करे थो ऐं उहे मुलविस अफ़राद ते इहो अहिड़े क़िस्म जो रवैयो इख़्तियार कनि था, पर ख़ुदि उन्हनि सां हमदर्दियूं रखंदड़ माण्हू बि अहिड़े क़िस्म जे रवैयनि खे कंहिं न कंहिं दर्जे में सपोर्ट करण जी कोशिशि कंदे असांखे नज़र अचनि था। यानी जुर्म खे असीं जुर्म हुजण जी हैसियत में ॾिसण जे बजाए जुर्म खे इन हैसियत सां ॾिसी रहिया हूंदा आहियूं त उहो जुर्म असांजे तबिके जे कंहिं फ़र्द कयो आहे। जेकॾहिं उहो जुर्म असांजे कंहिं तबिके जे फ़र्द कयो आहे जंहिंसां असांजी फ़िक्री हमआहंगी आहे, त उहो जुर्म असां वटि उन जी संगीनी घटिजी वञे थी। जेकॾहिं मुख़ालिफ़ फ़िक्र जे तबिके जे कंहिं फ़र्द खां उहो सरज़द थियो आहे जुर्म, त उहो उन जी संगीनी अञा वधीक शिदत इख़्तियार करे वञे थी। ऐं इवन यानी मुख़ालिफ़ फ़िक्र जे के माण्हू को ॾोह करे थो ऐं उन में मुलविस ॿई फ़र्द जेकॾहिं साॻी फ़िक्र जा आहिनि, त असीं उते यानी क्लियर कट उन जुर्म खे जुर्म करार ॾियण जे बजाए हेॾां होॾां जूं राहूं इख़्तियार करण खे तरजीह ॾियूं था। उते असां अहिड़े क़िस्म जो रवैयो अपनायूं था
त हीअ मुकाफ़ात अमल आहे जीअं ज़ाहिर मुक़दम नूर मुक़दम ऐं ज़ाहिर जाफ़र जे मामले में थियो। ॿई हिकिड़े ख़ासि तबिके सां तालुक़ु रखनि पिया ऐं उन तबिके जो लिविंग स्टाइल हिकिड़ो मुख़्तलिफ़ क़िस्म जो आहे त हिकिड़ा मज़हबी ज़हनियत रखंदड़ माण्हू उहे उन मामले में चवनि पिया त अहिड़े क़िस्म जे रवैये अहिड़े क़िस्म जी हलत चलत जो अहिड़ो ई नतीजो निकिरणो हो। इहो मुकाफ़ात अमल हुयो, यानी हिकिड़े माण्हू जो क़त्ल थियो आहे, उन मक़तूल खे सिर्फ़ु इन जे करे असां उन जे क़ातिल सां यानी उहा उन जी क़त्ल जी शनाख़त असांजे वटि, उन क़त्ल जी शिदत असां वटि, उन क़त्ल जी संगीनी सिर्फ़ु इन जे करे घटिजी वञे थी छाकाणि त उहो उन जो तालुक़ु हिकिड़े मख़सूस फ़िक्र सां आहे। यानी जेकॾहिं को माण्हूअ जो को अमल सां असां मुतफ़िक़ न आहियूं या कंहिं माण्हूअ जी कंहिं फ़िक्र सां असां मुतलिक़ न आहियूं त पोइ उन सां जेकॾहिं ज़्यादती थिए थी त उहा ज़्यादती बि असां ज़्यादती क़बूल करण जे लाइ तयारु पाण खे नथा करे सघूं। अहिड़े क़िस्म जा रवैया जेकॾहिं कंहिं समाज में जारी हुजनि, अहिड़े क़िस्म जा रवैया खे सपोर्ट हासिलु हुजे ऐं वरी आम अवाम खां मथे थी करे हलिजे त आम दानिश्वर तबिको बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी फ़िक्री उलझननि जो शिकार हुजे त उते मामलात हल करण जे लाइ तमामु हिकिड़ो ॾुखियो मरहलो आहे। अॼु जी नशिस्त जो मक़सदु इहो न आहे त मां कंहिं मामले में को फ़तवा ॾींदुसि या अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि करण जी कोशिशि कंदुसि, बल्कि मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अॼु जी नशिस्त जो इहो हो त आख़िर इन्हनि सवालनि खे असीं हल करण जी तरफ़ छो न ध्यानु ॾेई रहिया आहियूं, इज्तिमाही तौर ते असां अहिड़े क़िस्म जे रवैये जो शिकार छो आहियूं। इन जे बारे में तव्हां बि पंहिंजी राय ॾींदा। उमेद त मुंहिंजी पेश कयल इन्हनि गुज़ारिशात खे संजीदगीअ सां सम्झणु ऐं उन खां पोइ उन ते पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। महिरबानी।